नाज़रीन, गढ़ी यासीन में आपका सदर इनायतुल्लाह मेमण की अगवानी में तालके गढ़ी यासीन के आपका मुलाजिमन जो शिकारपुर ट्रेज़री ऑफिस के अकाउंटेंट मुसरत वधियो ऑडिटर मोहम्मद शाह के खिलाफ प्रेस क्लब सामू एहतजाजी मुज़ाहिरो किया वयो है। नाज़रीन, इन वक्त आपका सदर इनायतुल्लाह मेमण मीडिया से गाल बोल कर रहो है। अचो तो ॾिसूं त हू उन हवाले से छा था चवनि। मुनीर अहमद जो तकरीबन 5-6 महीना थी रिटायर थी वियो आहे। उनजी पघार बंद थी वई आहे। हिकु ग़रीब माण्हू जेको आहे सो पघार ते हलंदो आहे, उनजी पघार 6 महीना बंद थी वई आहे। पेंशन जेको आहे सो उनजी जारी नथी कई वञे। करप्ट जेको अकाउंटेंट आहे मुसरत वधियो ऐं ऑडिटर मोहम्मद शाह 15,000 रुपया रोक रक़म वरिती आहे। चई त मां केस कढां थो। उनखां पोइ रोज़ानो पंधु कराए थो। हाणे चवे थो त मूंखे 1 लख रुपयो वधीक ॾींदव तॾहिं मां केस कढंदुमि। इन जे करे हे टोटली जेके बि फॉर्मेलिटीज़ आहिनि हुननि असां पूरियूं कयूं आहिनि। उनखां पोइ बि मोहम्मद शाह ऐं जेको आहे सो अकाउंटेंट मुसरत वधियो पंहिंजूं मनमानी करे ट्रेज़रीअ जे जेको आहे सो हर मुलाज़िम जेको आहे न करप्ट आहे। जेको बि असां पनो खणी था वञूं, क्लार्क हुजे, टीचर हुजे, कोई बि हुजे, पैसे खां बग़ैर जेको आहे सो पनो नथा कढनि। इन जे करे असां अॼु आपका तालका गढ़ी यासीन जी तरफ़ां एहतजाज करे रहिया आहियूं त असांजो मुतालबो इहो आहे त इन करप्ट जेको आहे मुसरत वधियो ऐं मोहम्मद शाह खे हटायो वञे ऐं कोई ईमानदार जेको आहे सो अकाउंटेंट ऐं ऑडिटर मुक़ररु कयो वञे, जीअं ग़रीबनि मुलाज़िमनि जो हर जेको आहे सो इहे मसइला हल कया वञनि। महिरबानी। हाँ, अर्ज़ु इहो ई आहे त मूंखे सीनियर क्लर्क गढ़ी यासीन 8-9 महीना मूंखे गुज़री चुका आहिनि। पेंशन भी कोन, पैसा भी ॾिना आहिनि। इहे करप्ट अमलदार हिकु ॻाल्हि करे ॿी खां टी था पिया कनि। बंदि करे परे हिन महिल ताईं आउं परेशान थी वियो आहियां। बचड़ी वारो माण्हू छा थो करे सघे पियो। इहे करप्ट जेके बि अमलदार आहिनि इन खे हटायो वञे वधीक थींदो।